अस्सलाम वालेकुम। अॼु आहे ख़मीस 29 अप्रैल ऐं शाम जा थिया आहिनि 4 ऐं मां हिन महिल पंहिंजे ब्लॉग जी इब्तिदा थी कयां। अजीब आहे न। सो बसि ॾाढो ॾुखियो ॾींहुं हुयो पर गुज़री वियो अल्हम्दुलिल्लाह। असल में अॼु मां वई हुअमि वैक्सीन जे सेकेंड डोज़ जे लाइ। पंहिंजे गुज़िरियल तजुर्बनि जे बुनियाद ते मां अॼु थोरो सवेर निकिरी वियमि। 7:35 तक़रीबन मां जेको आहे घर मां वयमि ॿाहिरि। सो उते पहुतमि त 8 में 10 मिंट हुया ऐं मूंखे नंबर उन महिल मां ॾिठो त नंबर पियो हले 200 खां मथे पियो नंबर हले न। त असां मजबूरी वठिणो ई हुयो। मां एॾो सवेर वियमि पोइ बि यानी हर दफ़े मां पहिरियों खां सवेर थी वञा ऐं हर दफ़े मूंखे थोरो देरि वारो नंबर थो मिले छो त रश वधंदी थी रहे ॾींहों ॾींहुं। जॾहिं मां फस्ट डोज़ हणायो त एॾी जेका रश ई कोन हुई। सो थियो ईअं जो अचानक सां हिकिड़ी माई वापसि आई अंदरां हॉल मां निकिरी ऐं उन्हनि खे चयईं त काउंटर ते त हीउ नंबर मूंखे न खपे, मूंखे ॾाढी देरि थी वेंदी, मां वापसि थी वञा। उहो नंबर हुयो 157 157 नंबर। त उन जेको नंबर ॾिए पियो टोकिन पियो ॾिए उन खणी उहो मूंखे ॾेई छॾियो त तव्हां हीउ खणो। सो इतफ़ाक़नि मूंखे सवेर जो नंबर मिली वियो, न त मुंहिंजे वारे सां नंबर मिलिया त 200 खां पोइ वारो ई नंबर हो। ख़ैर अंदरि वञी वेठासीं, वेट पिया कयूं छो त हुननि जो फॉर्म्स ॾियण जो ऐं प्रोसेस शुरू करण जो टाइम जेको फॉर्मली उहो हुयो 9। ठीकु आहे, त अञा 9 त न थिया। 8 बजे खां बि पहिरियों नंबर मिलियो। हाणे वेहणो आहे त तव्हां सोचो 200 खां मथे माण्हू उते अची विया। त जेके चेयर्स हुयूं सभु भरियल हुयूं, सभु सीट्स भरियल हुयूं, कुझु बि न हो। हिकिड़ी दिकी मिली वई जंहिं ते 2-3 मायूं पहिरियों बि वेठियूं हुयूं, हिकिड़ी जाइ बचियल ई, मां बि वञी वेही रहियमि। हाणे न हुनखे टेक हुई न कुझु बि, उन ते असां वेठा आहियूं। हाणे 157 नंबर जॾहिं अचे, जॾहिं उहो मुंहिंजो नंबर आयो तव्हां यकीन कयो उन महिल 11:15 थिया। 11:15 बजे मुंहिंजो नंबर आयो आहे। उनखां पोइ फॉर्म मिलियो मूंखे, मां अंदरि वियमि, फॉर्म फिल थियो, फॉर्मेलिटी, ब्लड प्रेशर चेक हे हो। ऐं हाणे हिन दफ़े चयूं त तव्हांजा फॉर्म्स जेके आहिनि ऐं तव्हांजा नाला रजिस्टर्ड थींदा नादरा वटि, जेको असांजो शनाख़्ती कार्ड ठाहिण जो इदारो आहे। सो उन्हनि जा काउंटर हुया अंदरि ॿिए हॉल में मोकिलियूं असांखे। उन्हनि काउंटर्स ते जेका 2-3 ॼणा डिफरेंट जाइनि ते कमु पिया कनि। सो ख़ैर सां उन्हनि जो सिस्टम कॾहिं स्लो हो, कॾहिं बंदि हो, कॾहिं कीअं पियो हले, रोई जॾहिं वारो अचे। तव्हां यकीन कयो त 12 बजे मुंहिंजो वारो आयो रजिस्ट्रेशन जो ऐं तेसिताईं मां बीठी आहियां। मां छा माना अक्सरियत बीठी हुई छो त उते रश ॾाढी हुई ऐं जेके सीट्स हुयूं उहे काफ़ी न हुयूं। सो असां 12 बजे ताईं बीठा रहियासीं। पूरे 12 बजे मूंखे हुननि कार्ड फाइनल करे रजिस्ट्रेशन करे चयो त हाणे तव्हां इंजेक्शन हणायो। 12:03 ते मूंखे इंजेक्शन लॻो। कार्ड जे पोयां टाइम लिखियलु आहे। उनखां पोइ हुननि चयो त हाणे तव्हां वञी वेहो 15-20 मिंट, जीअं पहिरियों बि 20 मिंट वेट करायूं, हिन दफ़े बि चयो त 20 मिंट वेहो। सो उहे तक़रीबन मां 15 मिंट वेठमि। त हुननि इहो चयो त 10 खां 15 मिंट जंहिंखे बि थिया आहिनि ऐं तव्हांजी तबियत ख़राबु न थी आहे, कोई रिएक्शन न आहे त तव्हां हलिया वञो। ख़ैर सां पूरे 12:30 बजे अची मां घरु पहुतमि। तव्हां यकीन कयो सुबुह जो, अच्छा मुंहिंजो रोज़ो बि न हुयो त मां सुबुह जो तमामु हल्को नाश्तो करे वई हुअमि। मुंहिंजो ख़ाली पेट त इंजेक्शन न हणाईंदमि। चांहि बि न पीती मां ऐं पाणी बि न पीतो। इन मुसीबत खां त वरी उते वॉशरूम ॻोल्हणो पवंदो मूंखे। सो मां चांहि बि न पी वियमि, पाणी बि अधु गिलास पी वियमि ऐं सोचियमि त पोइ इन दफ़े 10:30 बजे ताईं असां घरु अची वियासीं त हाणे बि ईअं ई थींदो। त मां त 12:30 बजे घरु आयमि। उते मुंहिंजी हालति बुरी हुजे। घरु अचण सां पहिरियों मां ढेर सारो पाणी पीतो। फ्रिज में जेको बचो सचो खाधो मूंखे लधो उहो मां खाधो। उनखां पोइ चांहि ठाहे पीती, विंझी उहे कपिड़ा बदिलायमि हॉस्पिटल वारा ऐं तेसिताईं 1 थी वियो। अज़ान अची वई त निमाज़ पढ़ियमि। उनखां पोइ मां बेहोश थी वियमि, यानी कि मां सुम्ही पियमि। पुठी मुंहिंजी एॾी थकिजी पई, तव्हां यकीन कयो पुठी थकिजी पई, टंगूं थकिजी पियूं। बीही सुईअ जो रिएक्शन मूंखे वैक्सीन जो कोई न थियो अञा ताईं। मां बिल्कुलु ठीकु फ्रेश फस्ट क्लास तव्हांजे साम्हूं आहियां। ऐं बसि एतिरो थियो अॼु जो जेको नीडल जेका अंदरि गोश्त में वञे बसि उहो सूरु, थोरो बसि उहो ई सूरु आहे, ॿियो कुझु बि न आहे। पोइ दफ़े इहो बि न हुयो। सो सभु ठीकु ठाक ख़ैरियत आहे। सो हाणे सोचां थी त अॼु जो व्लॉग त बसि इहो ई आहे। कुझु मेमरीज़ शेयर कंदमि ऐं इन खां अलावा ॿियो शाम ताईं छा थी कयां उहो मां तव्हां सां ज़रूरु शेयर कंदमि। सो देरि सां व्लॉग शुरू करण जी इहा वजह आहे। ऐं हिन महिल ताईं ॿियो कुझु बि शेयर न कयो आहे त मां ॿियो कुझु कयो ई कोन्हे त मां छा शेयर कयां। सो इहो अॼु जो हाल अहिवाल। हाणे अॻियां कंटिन्यू कंदासीं जेको बि थियो। शाम जा 4:30 थिया आहिनि ऐं उस ऑलमोस्ट
ख़तमु थी विया, बसि ही भित ते आहे, थोरी देरि में इहा बि हली वेंदी। ऐं असांजी कम वारी मासी अञा ताईं न आई आहे, छो त कल्ह मां हुनखे चयो त सुबुह जो अगरि दरवाज़ो लॉक हुजे त तूं शाम जो अची वञाए। सो हाणे उहा जेसिताईं सभिनी घरनि जो कमु न कंदी तेसिताईं असांजी न ईंदी। ऐं मां तेसिताईं हिननि खे पाणी न ॾींदमि जेसिताईं उहा हितां जी सफ़ाई करे वेंदी, छो त जॾहिं मां प्लांट्स खे पाणी ॾींदी आहियां न त पोइ हिते सॼो आलो थी वेंदो आहे ऐं पोइ मिटी जेका आहे उनखे साफ़ु करणु ॾुखियो थी वेंदो। तंहिंजे करे फ़िलहालु मां इंतज़ारु थी कयां, जेकॾहिं हू अची वई त ठीकु आहे, जेकॾहिं न आई त पोइ टे पहिरीं जी नमाज़ पढ़ण खां पोइ अची मां हिनखे प्लांट्स खे पाणी ॾेई वेंदसि। तेसिताईं इहो थी कयां जो इलाही सारी प्लांट्स में कचिरो आहे त कोशिशि कयां थी त इन्हनि मां कचिरो कढी प्लांट्स जी थोरी सफ़ाई करे छॾियां। हे हेॾो सारो कचिरो मां कुंडियुनि मां कढियो आहे। हीअ मुंहिंजी सदोरी ज़हरा आहे जेका न कढंदी आहे, कचिरो मां कढंदी आहियां, पोइ हीअ ईंदी आहे त वरी पोइ मेड़े खणंदी आहे। सो हाणे अची वई आहे हीअ ख़ैर सां, त हीअ जीअं ई सफ़ाई करे वेंदी त पोइ मां प्लांट्स खे पाणी ॾींदमि। प्लांट्स खे पाणी ॾेई वरितुमि, थोरो फर्श बि धोतमि, हितां इलाही मेरो थी वियो ऐं आज़ान थी अचे हाणे अल्हम्दुलिल्लाह। ईअं नमाज़ पढ़ंदमि, क़ुर शरीफ़ जो मुंहिंजो टाइम हूंदो आहे टे पहिरीं खां पोइ पढ़ण जो, क़ुर पढ़ंदमि ऐं हुन खां पोइ जेको बि थींदो तव्हां सां शेयर कंदमि। ही पिक्चर्स आहिनि मई 2016 जूं। मुंहिंजा स्टूडेंट्स हमेशह मूंखे चवंदा रहंदा हुया त मिस असांखे बि कुझु कमु ॿुधायो त असां बि चैरिटी जो कोई कमु कयूं। सो मूं उन्हनि खे चयो त अॼु मां वेंदमि मंझंदि जो 3 बजे जूसिस विरहाइण रोडनि ते, जेके माण्हू गर्मीअ में मौजूदु हूंदा। तव्हां मां जेको हलणु चाहे त मूंसां हली। त पोइ ही कुझु स्टूडेंट्स उते अची विया, मां पंहिंजे लेखे पहुतमि, हू अलॻि सां पहुता। पोइ मुख़्तलिफ़ मज़दूर, मुख़्तलिफ़ माण्हू जेके रोडनि ते कमु कनि पिया, ही पुलिस वारा उते ड्यूटी ते हुया, पुल जे हेठां बीठा। एॾी शदीद गर्मी हुई, के फ़क़ीरियाणियूं मायूं हुयूं जेके उते ख़ाना बदोश वेठल हुयूं। हिकिड़ो ख़ाना बदोशनि जो माण्हू हुयो, ट्रैफिक पुलिस वारा हुया उते, हे तव्हां पिक्चर में ॾिसी सघंदव। ऐं ही मुंहिंजा स्टूडेंट्स आहिनि। त जेतिरो थी सघियो जेके बि माण्हू उते असांखे नज़र आया रोड ते कमु कंदे, उन्हनि में असां इहे जूसिस विरहायासीं। एॾा ख़ुशि पिया थियनि, थधो मिठो जूस शदीद गर्मीअ में। इहो हिकिड़ो पैकेट उन्हनि जी ज़िंदगीअ में एॾी का अहमियत नथो रखे, पर उन लम्हे में इहो हिकिड़ो पैकेट ॾाढी अहमियत पियो रखे। हे मां आहियां पंहिंजे स्टूडेंट सां गॾु, ऐं ही रिक्शा वारो हुयो हिकिड़ो, ऐं ही नंढिड़ो माई हुई हिकिड़ी ॿार सां गॾु, त हुनजे ॿार खे अलॻि ॾिनोसीं, माईअ खे अलॻि ॾिनोसीं। बहरहाल इन कम में ॿार जेके मुंहिंजा स्टूडेंट्स मूंसां शामिलु थिया ॾाढा ख़ुशि थिया। ऐं ही 2 माण्हू उते रोड ते वेठा धुल वॼाइण वारा, इंतज़ार में वेठा वीचारा पंहिंजी रोज़ीअ जे। Where's line? Me. हम ग्लू लगाएंगे। कुझु पंहिंजे स्टूडेंट सां गॾु मेमरीज़ शेयर कयमि, छो त हमेशह उहो मुंहिंजे पेज ते ॾिसंदा हुआ, मां कुझु न कुझु फील्ड वर्क बि कंदी रहंदी हुयमि, त हमेशह चवंदा हुआ त असांखे बि कमु ॿुधायो। ऐं मां अवॉइड कंदी हुयमि त मतां पेरेंट्स एतिराज़ु कनि या प्रिंसिपल खे एतिराज़ु थिए त तूं स्कूल खां पोइ ॿारनि खे छो थी पाण सां गॾु वठी वञे। सो मां उन्हनि खे जेको आहे हिकिड़े ॾींहुं पोइ फाइनली चयो त अॼु मां वेंदमि, अगरि तव्हां मां केर बि अचणु चाहे त अचे। त इहे कुझु ॿार जेके आहिनि उहे अची विया, मूंसां अची शामिलु थिया। ऐं राजिया जो इहो क्लिप तव्हां सां शेयर कयमि। सुठी गुड न्यूज़ इहा आहे त राजिया जो स्कूल में एडमिशन थी वियो आहे, नर्सरी क्लास में ऑफिशियली हूअ हाणे स्टूडेंट आहे। पढ़े त वीचारी तॾहिं खां पई जॾहिं खां पैदा थी। सो बहरहाल स्कूल बंदि आहिनि, ऑनलाइन हुनजी पढ़ाई थींदी आहे ऐं हुनजे माउ पीउ खे शाबस आहे,
हीअ त ऑफिस हूंदो आहे, बाक़ी टाइम ॾाढो तवजो ॾींदो आहे पंहिंजे ॿार ते। ऐं सादिया खे वॾी शाबस आहे, राजिया जी माउ खे, ऐं मूंखे फ़ख़ुरु आहे सादिया ते, ऐं ॾाढो प्यारु ईंदो आहे मूंखे हुन ते, छो त उहो ॿारनि खे एॾी केयर सां एॾी तवजो सां पाले थी, उन्हनि जी पढ़ाई जो, तरबियत जो, हर शइ जो ख़्यालु थी रखे। कलमा यादि कराईंदनि, नातूं पढ़ाईंदनि, माना मज़हब जे पासे बि हुननि जो कंटिन्यू जेको आहे ध्यानु रखंदी ईंदी आहे। इहो सॼो क्रेडिट जेको आहे सादिया ॾिठो वञे। सो सादिया मूंखे ॾाढी प्यारी आहे। त इहे कुझु ॻाल्हियूं हुयूं जेके अॼु तव्हां सां शेयर करणियूं। हालांकि शाम जो 4 बजे व्लॉग स्टार्ट कयो आहे, पर पोइ बि कुझु न कुझु थी वियो। बहरहाल कुझु न हुजण खां कुझु हुजणु बहितर आहे। सो अलाह तव्हां सभिनीनि खे ख़ुशि रखे, आबाद हुजो, सलामत हुजो। मुंहिंजी तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यारु, ऐं इनशाला ज़िंदगी रही त कोशिशि कंदमि त सुभाणे व्लॉग बि ठाहियां, ऐं लाइव त इनशाला अलाह चाहे त ज़रूरु थींदो। सो तेसिताईं इजाज़त ॾियो। अलाह भाई।